त लाड़काणे जे सरकारी अस्पताल में डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबबि नौजवान फोत थियण ख़िलाफ़ वारसन धरणो हयो आहे। सिविल अस्पताल जे हॾनि वारे वार्ड में ॼंघ जे ऑपरेशन दौरान ॻोठ यारो देरो वासी नौजवान असदुल्ला पंवर मुबैना तौर डॉक्टरनि जी गफ़लत सबबि फोत थी वियो। वारसन मछर जी नौजवान जो लाश SSP चौक ते रखी धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त डॉक्टरनि जी गफ़लत सबबि संदन नौजवान तड़पी तड़पी फोत थी वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे लाड़काणे में CTV न्यूज़ जे रिपोर्टर शबीर मुगैरी सां। शबीर, कहिड़ा अपडेट्स ईंदो ही जेको धरणो हयो वियो आहे? जी नीता, बिल्कुल लाड़काणे जे सिविल अस्पताल जे हॾनि वारे वार्ड में डॉक्टरनि जी गफ़लत सबबि नौजवान जेको आहे उहो फौत थी वियो आहे। जॾहिं त जेको आहे वॻण भरिसां ॻोठ यारो देरो वासी नौजवान जेको असदुल्ला पंवर उहो सिविल अस्पताल में पंहिंजे टंग जी ऑपरेशन लाइ जेको दाख़िल थियो हो, जंहिंजी जेको आहे डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबबि जेको उहो फौत थी वियो आहे। जॾहिं त फौत थियल जेको नौजवान आहे उनजे वारसनि जेको आहे नौजवान जो जेको लाश आहे उहो खणी SSP चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे, जंहिं सबबि जेका ट्रैफ़िक आहे उहा मुअतल थी वई आहे। उन हवाले सां नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त नौजवान जेको आहे सऊदी अरब में कमाईंदो हुयो, जिते उते हुनजी टंग में फ्रैक्चर थियो हो, जंहिंखे असां जेको आहे अॼु लाड़काणे अस्पताल में ऑपरेशन लाइ दाख़िल कयो, जिते डॉक्टरनि जे मुबैना गफ़लत सबबि जेको नौजवान आहे उहो फौत थी वियो आहे। ऐं उनजे वारसनि जेको आहे मुतालबो कयो आहे त जेके गफ़लत में मुलविस डॉक्टर आहिनि उन्हनि जे मथां केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ वरी जेको आहे एहतजाज दौरान जेको आहे लाड़काणो पुलिस जेको आहे मुज़ाहिरीन ते लठबाज़ी पिणु कई आहे ऐं लठबाज़ी करे केतिरनि ई जेके मुज़ाहिरीन आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे पुलिस हिन महिल जेको आहे अणॼातल हंधि जेको आहे मुंतक़िल करे गुम करे छॾियो आहे। ऐं जॾहिं त उहो जेको नौजवान जो लाश आहे ॿिए तरफ़ उहे जेके हिन महिल वारस आहिनि उहे ॻोठ खणाए विया आहिनि। जी ठीकु आहे शबीर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।